जिते सिंधु पंहिंजो सफ़र पूरो करे समन सां मिले थो, उहो इलाइक़ो जेको डिघे अरसे ताईं सोक ऐं प्यास जी तस्वीर बणियल हो, अॼु वरी हयातीअ सां सरशार आहे। सिंधु में पाणी अचण सां बनियुनि में सावक पखिड़िजी वई आहे। ज़मीन जेका सुकी चुकी हुई हाणे ॿीहर ज़िंदगीअ सां ॾिराटियूं पाए रही आहे। आबादगार पंहिंजे ज़मीन सां अहिड़ी मोहबत करे रहिया आहिनि ॼण के विसरियल दोस्त खे मोटी भांकर पाए रहिया हुजनि। मुआणा जेके सालनि खां पंहिंजा माग छॾे हलिया विया हुआ, हाणे ॿीहर सिंधुअ जे कपनि ते मोटी आया आहिनि। ॿेड़ियूं लेरनि ते झूमंदे नज़र अचनि थियूं ऐं पाणी में टपो ॾींदड़ मच्छियूं ॼण ख़ुशियुनि जा पैगाम खणी आयूं आहिनि। पले मच्छीअ जो शिकार ॿीहर शुरू थी चुको आहे। मारोड़ा पंहिंजे गुज़र सफ़र खे ॿीहर जनम ॾींदे ॾिसिजी रहिया आहिनि। सिंधु जी हर लहर में संदन रोज़गार ऐं उमेद समायल आहे। पखी, जानवर ऐं इंसान सभु हिकिड़ी ख़ुशीअ में शरीक नज़र अचनि था। हर साह में सुकून ऐं मंज़र में ज़िंदगीअ जा रंग आहिनि। ख़ुशी असांखे जाम थी आहे, पर परेशानी बि जाम थी आहे। ॿई ॻाल्हियूं थी आहिनि। पहिरीं पाणी कोन हो, वरी आयो त ख़ुशी थियासीं, माल वजो असीं हर शइ सवाला थियासीं, चयोसीं ख़ुदा करे बीठो हुजे। पर हा वरी इहो जे बोडी ॿुधाईंदा असीं साली पटीअ ते त पोइ असांजा घर लुड़ी ईंदा। हिन में वरी परेशानी हुई। अॼु असां तव्हांखे इहो ॿुधाइण चाहियूं था त गुज़िरियल 8 महीननि खां इंडो शाख में पाणी जी खोट हुई, जेकी 8 महीननि में असां आबादगार जेका हुआसीं फसल पोखे कोन सघियासीं। सिंधु दरिया में मिठो पाणी अचण खां पोइ ही ॿिज जेका अॻु में असांजा तयारु हुई, पासे में ज़मीनूं तयारु कयूं पिया, जंहिंसां असांखे उमेद थी आहे त मिठो पाणी अचण सां हिकिड़ो एग्रीकल्चर बहितर थींदो। एग्रीकल्चर लाइ असांखे पाणी मिलंदो। ॿियो कोटड़ीअ खां हेठि जेको डेल्टा में पाणी मिलियो आहे, उन सां माहीगिरनि ऐं मालवद माण्हू जेके चौपायो माल पालींदा उन्हनि खे विच में उन में सराई थी आहे। ऐं असीं चाहियूं था त डेल्टा में मुसलसल 1991 खां मुंहिंजो पाणी छॾे जीअं माण्हुनि जो रोज़गार बहाल थी सघे। डेल्टा वासी जेके आहिनि सो अज़ाबनाक सूरत हाल वारी ज़िंदगी गुज़ारीनि था। पाणी न आहे हूंदो त न रुॻो इंसान, पर जेके बि पाणी जी शयूं मदार रखनि थियूं, आदि जीवत, पखी वग़ैरह, वण, पंहिंजा जेके ॿेला आहिनि, जंगलात आहिनि, सभु तबाह थी था वञनि। ख़ासि करे मैक्रोज़ घणो तबाह थिए थो। ऐं असांजो जेको ख़ासि जेका मच्छी आहे समुंड दरिया जी पलो, उन मांगी नस्ल कशी थी वई आहे। जेको बचियो आहे पाणी न अचण जे करे उनमें बि जेको तमामु घणी घटिताई अचे थी। हीउ जेको पाणी अचे पियो असांजे लाइ इहा ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त इन्हनि सभिनी शयुनि में जेको सो इज़ाफ़ो थींदो आहे, उन सां गॾु असांजी धरती जेका आहे असां बचंदी। समुंड जेका असांजी धरती खणे थो रोज़मरह जे हिसाब सां, उनखे हीउ जेको सिंधु दरिया आहे सो बचाईंदो। हीउ पाण सां गॾु 1000 टन मिटी खणी ईंदो आहे, जेको दरिया जे मुंहं में उचाईंदो आहे ऐं उते धरती ठहंदी आहे। सिंधु समंड जे संगम ते ज़िंदगीअ जा साज़ वरी वॼण लॻा आहिनि। दरिया जे हर लहर ॿुधाए रही आहे त जिते पाणी हूंदो उते ज़िंदगी हूंदी, ऐं जिते ज़िंदगी हूंदी उते ख़ुशियूं सदाईं नचंदियूं रहंदियूं।